अस्सलामुअलैकुम दोस्तों, यकतारे चपड़ी जो शहनशाह फनकार बाबल जमाली। रात गुजर जाएगी अफसाना कहते कहते। फनकार बाबल जमाली कह रहे किथां जो आहे, सनन सिंध में एतरी शोहरत छो ऐं कीअं मिली। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हांजो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ ते। यकतारे ऐं चपड़ी जो पुराणो फनकार बाबल जमाली जो तालुक़ु जेकमाबाद शहर सां आहे। पाण पुराणे वक़्त जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे। हींअर कुझु सालनि खां वठी बाबल जमाली खे थर प्रोडक्शन खां बेपनाह मक़बूलियत मिली आहे। बाबल जमाली पाण जमाली कबीले सां तालुक़ु रखंदड़ आहे। हींअर हू पंजाब सिंध समेत पूरे मुल्क में काफ़ी मशहूरु आहे। बाबल जमाली जा ॿ पुट बि काफ़ी मशहूरु आहिनि, जंहिंमें इमरान जमाली ऐं कामरान जमाली उहे बि फ़नकारी करे रहिया आहिनि ऐं उन्हनि खे बि सिंध में काफ़ी मक़बूलियत हासिलु आहे। बाबल जमाली पाण बि पुराणे वक़्त जो हिकु मशहूरु शाइर बि आहे। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।